नाज़रीन, रोहड़ीअ में गुज़िरियल राति देर सां पुलिस पारां ॾोहारी ॼाणाए मारियल पुनहल जागीराणीअ जे वारसनि लाश न मिलण ख़िलाफ़ कलर ॻोठ वटि क़ौमी शाहराह ते धरणो हयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस नौजवान पुनहल जागीराणी खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मारियो आहे। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे करीम बख़्श जतोई। नाज़रीन, गुज़रियल राति रोड़ी पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में जागरानी बिरादरी जे पुनहल जागरानी के मारण की दावा कई आहे, जॾहिं त गुज़रियल राति खां वठी लाश तालका हॉस्पिटल में पियो आहे। हिन वक़्तु उन सभी जागरानी बिरादरी जे नेशनल हाईवे ते क़ौमी शाहराह ते कलर ॻोठ लग एहतजाजी मुज़ाहिरे करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। इन्हीं जा 6 नंढा नंढा बच्चा आहिनि ऐं नौजवान घरवारी अथसि। इन्हनि खे कल्ह 3 बजे हितां पुलिस वारनि खयो आहे। पुलिस अलाए काथों जी नामालूम जीअं धाड़ेल खणंदा आहिनि, पंहिंजे ॻोठ ॾे लही रस्ते सां वञे पियो। मोबाइल ॿ इन्हनि जी कढ लॻी, इन्हनि खे फासाए मोटरसाइकिल उते ई उछले ऐं 2 माण्हू इन्हनि जा गुम कया अथऊं जागीराननि जा। जेको राति रोहड़ी SHO 11 बजे ॾींहुं जवाबु ॾिनो अथनि त बाबा मां कंहिंजो खून न वाहींदुमि। जेके बकोल असांजे जेका असां जांच कई आहे ॻोल्हाटो SHO 11 बजे हिकिड़ो जेको शूटर SH खे रखी उन खां राति माण्हू मारायो अथऊं हथ सां। हे मायवारे अदालत क़तल आहे। अला वधायो नालो आहे हिकु जो पुनहल खे जॾहिं वरितऊं त हुनजो सौट बि कढियो त बनाजा जी चौथा अॾ उन खे बि खंभे खणी गुम करे हुनखे 12 बजे मुक़ाबिलो ॼाणाए वञी मारियो अथऊं। जंहिंमें असां SP सां बि ॻाल्हायो आहे। SP चए थो त लिखत ॾियो त माना केस वग़ैरह कुझु न कंदव, एहतजाज न कंदव। असां जागीराणी सभई एहतजाज में हूंदासीं, केस बि कंदासीं। नाजाइज़ी आहे, असां सां ज़ुल्म आहे, न वठी करे हथ सां वञी मारे, न धाड़ेल आहे न चोर आहे। जेकॾहिं पंहिंजे ज़ाती आहे कोई बि केस वग़ैरह जो बि हुयुसि त उन्हनि सां मुंहुं ॾिनो ऐं कोर्ट में जेकॾहिं मुजरिम बि हुयो त कोर्ट जो हुयो, कोर्ट में पेश करनि। ना हक़ मारे हिन महिल ताईं लाश रखी वेठो आहे। राति खां वठी असांखे लाश बि नथो ॾिए। जेको छोकिरो ॿियो आहे अला वधायो उन खे खणी गुम करे छॾियो अथऊं। ॿिए जी बि ख़बर न आहे, मरी वियो आहे, जहिड़ो आहे अलाह थो ॼाणे पियो। हिकिड़े लाश असांजो कल्ह जो धप हणियो आहे, उन खे लाश ॾियण जे लाइ राज़ी कोन्हनि। एॾी असां सां नाजाइज़ी